ई ॾिसो त रनक सारो ॾींहुं हार सिंगार में लगी पई आहे। घर जो को कमकार कीने छा? तूं मुंहिंजे हार सिंगार सां छो थी सड़ी? ख़र्च त मां पंहिंजो थी कयां न। हलड़ी हल, कमाए रखिया आहिनि न पैसा। हाँ, चनेसर जो पी मथो कूड़े मौजे मुड़स जो। चनेसर रुगो तुंहिंजो मुड़ुसु कोन्हे, मुंहिंजो बि मुड़ुसु आहे ऐं मुंहिंजी हिन दौलत ते एतिरो ई हक़ आहे जेतिरो तुंहिंजो। चनेसर जी बाची फिटी आहे जो तो जहिड़ी किनी रन में अची फातो आहे। फिटी त तुंहिंजी आहे जो मूंसां अहिड़ो सार ऐं हसद थी रखी। कपिड़ा थी पायां तॾहिं बि अख में, हार सिंगार थी कयां तॾहिं बि अख में। रन मौजे मुड़स चनेसर जो पियो नुक़सान थिए ई करे थी चोए। ऐं जेकॾहिं नुक़सान कयां पई न त पंहिंजे मुड़ुस जो पई कयां। तूं हरू भरू टप न। हेके न हेके ॾींहुं ई चनेसर तोहके ई घर मां लोधे न कढे न त मुंहिंजो नालो लाहे छॾिजे। आओ इहो तूं बि ॾिस जाए त हिन घर मां केरु थो निकिरे। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।